अस्सलाम वालेकुम। उम्मीद आहे त हमेशह जीअं हाणे बि ख़ुशी हूंदा। असांजा मसइला एतिरा त आहिनि जो जेकॾहिं फ़र्दनि जे हिसाब सां भेटिया वञनि त क़ौम अक़लियत में अची वेंदी ऐं मसइला अक्सरियत माणे वेंदा। बहरहाल इन्हनि में बि जियूं पिया त मतिलबु कुझु त दिलि में रखूं था। काफ़ी ॾींहंनि खां कुझु वाज़े करण जी कोशिशि करे रहियो हुअसि, पर ज़ाती मसरूफ़ियात जे करे तव्हांजी नज़र करे न सघियसि। हिन वीडियो ज़रिए आउं स्पेशली अयाज़ लतीफ़ परीजो साहिब खे इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि त असांजा माण्हू फेक आईडी छो था इस्तेमालु कनि। पहिरीं तव्हां अयाज़ लतीफ़ परीजो साहिब खे ॿुधी वठो। कूड़ियूं आइडियूं ठाहियो सोशल मीडिया ते, चीतो सिंधी, गोरिलो चांडियो, स्टालिन पलीजो, मदद इनकलाबी, साइमा सिंधियाणी, यास्मीन चीती गोरीली, अहिड़ियूं कूड़ियूं जेके आइडियूं ठाहे वेठा आहिनि, उहे वेठा आहिनि घर, उहो वेठो टीवी ॾिसे अमरा। टीवी ॾिसंदे दाल या चिकन खाईंदे मानी खाईंदे आयो फेसबुक ते आईडी कूड़ी खोले, उतां चई मैदान मल्हाइण जो वक़्तु अची पियो आहे, निकिरी पियो चई वरी मोबाइल चेंज करे आईडी चेंज करे संदसि आईडी खोले, उते वरी गानो लता मंगेशकर जो शेयर करे टीवी खोले गाना वाना ॿुधी वरी सुम्ही रहियो। मूंखे राब्तो करणो पियो, ॿी सद जी लीडरशिप खे ॻाल्हाइणो पियो, पश्तून लीडरशिप सां। हिन वक़्तु जेकॾहिं ॾिठो वञे त सिंध जे समूरनि क़ौम परस्त लीडरनि मां अयाज़ लतीफ़ परीजो उहो वाहिद लीडर आहे जेको उर्दू मीडिया खे लाजवाब करे छॾे। संदसि ज़हानत, इल्म ऐं ॻाल्हाइण जो टैलेंट क़ाबिल तारीफ़ आहे। मुंहिंजो संदसि पार्टी सां त को तालुक़ु नाहे, पर संदसि ज़हानत ऐं इल्म जे करे हिन जे वीडियोज़ मां काफ़ी कुझु सिखंदो रहंदो आहियां। पर हिते परीजो साहिब खे शायदि इहा ॻाल्हि विसरी वई त मदद इनकलाबी, साइमा चीती गोरड़ी या स्टालिन परीजो जहिड़नि किरदारनि खे ठाहिण में बि सभ खां वॾो हथु तव्हांजो ई आहे। सिर्फ़ु तव्हां न बल्कि हर उहो शख़्स जेको हिते पाण खे लीडर सराए थो, सच खे ज़ाहिर करण लाइ कूड़ जो सहारो छो वरितो वञे थो, इन खे सम्झण लाइ पहिरीं अचूं था असांजे समाज ते, जंहिंमें सिंध जा माण्हू रहनि था। ॻोठनि में रिश्तनि नातनि खां बि वधीक ॻोठ जे चङे मुड़ुस खे मान ॾियणो पवे थो। उन खां पोइ बिरादरनि जे सरदारनि खे न सिर्फ़ु सजदा करणा पवनि था, बल्कि उन्हनि जे कमदारनि जी बि गुलामी करणी पवे थी। उन्हनि जी हद ख़तम थिए थी, सरकारी माण्हुनि जी लाबी शुरू थिए थी। MNA MPS खां वठी हद जे SHO खे बि साईं करणो पवे थो। हिकिड़ी गुरबत, बेरोज़गारी, मथां वरी अहिड़ियूं ताक़तूं ॾंबर बणियूं वेठियूं हुजनि त कंहिंजी मजावा जो सीनो ताणे सवाल करे सघे। जिते सोच ते बंदिश हुजे, ख्वाब ॾिसण ॾोह हुजनि, उते हक़ ते हलण जो मतिलबु ख़ुदकुशी हूंदी आहे। ऐं तव्हांखे कूड़ियुनि आइडियुनि ते एतिराज़ आहे। साईं तव्हांखे त एप्रिशिएट करणु घुर्जे त ज़ुल्म जी अहिड़ी बरबरियत हेठि बि असांजा माण्हू अंदर में जज़्बा रखनि था। कूड़ी शनाख़्त ते सही पर ॻाल्हि त सची कनि था। उन्हनि असली आइडियनि खां त हज़ार दफ़ा बहितर आहिनि जिन्हनि जा वाल वॾेरनि जे सेल्फियनि ऐं चमचागिरियुनि सां भरिया पिया आहिनि। परीजो साहिब, तव्हां मूंखे नथा सुञाणो, पर आऊं तव्हांजे पूरे ख़ानदान खे सुञाणां थो। अॼु तव्हांखे कूड़ी आइडी ते एतिराज़ आहे, पर शायदि तव्हांखे इहा ख़बर नाहे त ज़ियाउल हक़ जे दौर में जॾहिं कंहिं बि क़िस्म जी सियासी एक्टिविटी ते बंदिश हुई, तॾहिं तव्हांजा वालिद साहिब लिकी छुपी करे मीटिंगूं कंदा हुआ। उन में असांजा वॾा बि शामिल हुआ। तव्हां कॾहिं पंहिंजे वालिद साहिब खां अहिड़ो सवाल कयो त ज़ियाउल हक़ जे ख़ौफ़ खां कोड वर्ड छो इस्तेमालु कंदा हुआ? ज़हन में रहे त उन वक़्तु सियासी मीटिंगूं करण लाइ उन्हनि पंहिंजी ॿोली तख़लीक़ कई हुई, जेका कोड वर्ड ज़रिए ॻाल्हाई वेंदी हुई। उन ॿोली खे सिर्फ़ु उहे ई माण्हू सम्झी सघंदा हुआ जेकी उन तहरीक में शामिल हुआ। पोइ उहे सिधी तरह सिंधी ॿोली छो कोन ॻाल्हाईंदा हुआ? छो त तव्हांजो वालिद साहिब न सिर्फ़ु हिकु लीडर हो, बल्कि दानिशमंदी जो आला मिसाल हो। उनखे ख़बर हुई त मक़सद खे ज़िंदा रखण लाइ इंसान जो ज़िंदा हुजण बि ज़रूरी आहे। जेसिताईं उहे जज़्बात ॿियनि इंसाननि में मुंतक़िल नथा थियनि, तेसिताईं हर हाल में पाण खे ज़िंदा रखणो आहे। पोइ भले कूड़ी शनाख़्त जो सहारो छो न वठणो पवे। जेकॾहिं उन दौर में सोशल मीडिया हुजे हा त आउं यकीन सां चवां थो तव्हांजा वालिद साहिब फेक आईडी इस्तेमालु कनि हा, छो त हू जेको कुझु करे रहिया हुआ उन ते बंदिश हुई। साॻी बंदिश असांजे मथां बि तॾहिं सियासत ते हुई, अॼु सच ते आहे, हक़ जी ॻाल्हि करण ते आहे, अक़ल शऊर ऐं माण्हुनि खे सही रस्तो ॾेखारण ते आहे। जेकॾहिं तव्हांजा वालिद साहिब कोड वर्ड इस्तेमालु करे सघनि था त पोइ असां फेक आईडी छो नथा इस्तेमालु करे सघूं? तव्हां लीडर आहियो, इन करे जाइज़ आहे। बाक़ी आम माण्हू करे त ॾोह आहे। हाणे अचो असांजी लीडरशिप ते। सिंध जे लखे माण्हू तव्हां जहिड़नि केतिरनि खे लीडर बणायो जीअं हिन ज़ुल्म ऐं जहालत जी उंधा मां असांखे ॿाहिरि कढी सघनि, वॾेरनि, सरमाएदारनि ऐं हुक्मराननि जे नाइंसाफ़ियुनि खां आज़ादु कराए सघनि, धरती जी बका ऐं क़ौमी इतिहाद खे यकीनी बणाए सघनि, तालीम जे मयार खे बुलंद करे इल्मी बुनियाद ते क़ौम खे मज़बूत करे सघनि, हिकु अहिड़ो माहौल पैदा करे सघनि जिते हर ख़ासि आम सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघे। नुमाइंदगी इन करे ॾिनी जी ज़िंदगी जी अहमियत वधे, जज़्बा परवान चढ़नि, दुनिया में इज़त वधे। पर ॾिठो वञे त सिंध जा माण्हू वेतर ग़ुलाम बणिजी विया, धरती नीराम थी वई, धारिया काबज़ थी विया, आज़ाद फिज़ा त कोन ॾेई सघिया, बल्कि शहरी परदेस करे छॾिया। हज़ारे कारकुन गुम आहिनि, केतिरनि जा लाश गटरनि मां मिलिया, छो त असांजी का बि मालिकी नाहे। पंहिंजी धरती ते जलावतनी जी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। सिंध जो हर ॿियो घर तव्हांखे ज़ुल्म जो सताइल मिलंदो, ऐं ज़ुल्म बि उन्हनि जे हथां कया विया जिन्हनि जे ख़ात्मे लाइ तव्हां जहिड़नि खे लीडरशिप ॾिनी वई। छा तव्हां पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कई? चलो असां त कूड़ियूं आइडियूं हलायूं था, असां त मयार नाहे, पर तव्हां त असली शनाख़्त रखो था। पोइ छो बिलाल काका जे क़त्ल जे रद्द अमल में मंज़ूर पश्तीन खां माफ़ियूं बि तव्हांखे
वठणियूं पवनि थियूं। असांजे माण्हू जो क़तल थिए थो, सिंध जो माण्हू कूड़ी आईडी ताईं सही पर मज़म्मत करे थो ऐं तव्हांखे इन ॻाल्हि ते एतिराज़ आहे त तव्हांखे जवाबु ॾियणो पवे थो। कहिड़ो जवाबु ॾियणो पवे थो ॿुधायो? इहो ई त आईंदा भले क़तल करे छॾिजो, असीं कुझु बि कोन चवंदासीं। बाक़ी हिन वक़्तु जेका मज़म्मत हले पई इन जी असीं बि मज़म्मत कयूं था। छा तव्हांखे अहिड़ो जवाबु ॾियणो पवे थो? तव्हां हिकु लीडर आहियो, लखे माण्हू तव्हां सां गॾु आहिनि। तव्हांखे इहा बि ख़बर आहे त न तव्हांखे खंभे गुम कयो वेंदो, न ई टार्चर सेलनि में रखियो वेंदो, न तव्हांखे ॻोठ जो वॾेरो धमकाए सघे थो, न को सरदार तव्हांखे गुलाम बणाए सघे थो ऐं न ई हद जो SHO बग़ैर कंहिं ॾोह जे तव्हांखे अंदरि करे सघे थो। तंहिं हूंदे बि जेकॾहिं तव्हां मजबूरी में कुझु बि नथा करे सघो त पोइ असां जहिड़नि ते मयार छो था कयो? लफ़्ज़ सचा हुजनि त शक्ल सां फ़र्क़ु कोन थो पवे त चवण वारो हसीन आहे या बदसूरत। अहिड़ी तरह असांजे समाज जूं उहे सचायूं जेकी असांजूं अखियूं नथियूं ॾिसी सघनि, क़ौम खे उन्हनि जा नज़ारा करण लाइ जेकॾहिं कूड़ी शनाख़्त बि रखणी पवे थी त इन में ॾोह कहिड़ो आहे? न मदद इनकलाबी को लीडर आहे, न साइमा चीती गोरड़ी वटि लखे माण्हू आहिनि। जेकॾहिं असली आईडी सां हक़ जी ॻाल्हि कंदा त हिते असांजो क़तल बि जाइज़ आहे। तव्हांखे चाहे वञी ताज़ियत करे ॾुख जो इज़हार करे ईंदा, उन्हनि जा त बचा रुॾी वेंदा। असली शनाख़्त नाज़िम जोचे बि ॾेखारी हुई, नतीजो तव्हांजे साम्हूं आहे। सची ॻाल्हि खे कूड़ी आईडी तां करण में को सवाबु नाहे मिलंदो ऐं न ई कोई शौक़ु हूंदो आहे, बल्कि इन्हनि ॿिन्ही जे विच में उहा मजबूरी हूंदी आहे जेका असांखे लावारसी जो एज़ाज़ ॾेई यतीम खे तस्लीम कराइण ते आमादा कंदी आहे। तव्हां मालिकी कयो, असीं ज़ाहिर थियूं था। तव्हां तहफ़ुज़ जो ज़िम्मो खणो, असीं हक़ खे सरे आम लिखूं था। 74 सालनि खां एहतजाजनि जी बाहि बारे ॾिनी आहे, हासिल छा थियो आहे? छा असांजी तहरीक जो इहो मक़सदु आहे त हिकु एहतजाज रिकॉर्ड कराए ॿिए ज़ुल्म जो इंतज़ारु करणो आहे या हिकु लाश खे दफ़न करे ॿिए लाइ कफ़न जो इंतज़ाम करणो आहे? अञा बि क़ौम जूं अखियूं तव्हां में आहिनि, यकीन नाहे, पोइ बि उमीद आहे त हिकु ॾींहुं ज़रूरु रोशनी जा तजला असांजे साम्हूं हूंदा। अक्सर दोस्त मूंखां इहो सवाल कंदा त मूं छा कयो आहे? बीमार ज़हननि खे इहो केरु सम्झाए त आउं को लीडर न आहियां, बल्कि घोड़ा घोड़ा इन करे कयां थो जो हिन क़ौम जो फ़र्द आहियां। आउं जेको कुझु चवां थो क़ौम जे हक़ लाइ सवाल कयां थो। पंजनि लीडरनि हुक्मराननि खे इहो यादि ॾियारियां थो त हिते बि इंसान रहनि था। हक़ जी ॻाल्हि करण लाइ इहो ज़रूरी नाहे त माण्हू पहिरीं जहाद करे मोटे, न ई गैरत ॾेखारण लाइ इहो ज़रूरी आहे त माण्हू पहिरीं जंग फतेह करे अचे। इंसान पंहिंजी क़ाबिलियत जे हिसाब सां कमु कंदो आहे। डॉक्टर केतिरो बि माहिर छो न हुजे, सिर्फ़ु इलाज ई करे सघे थो। अहिड़ी तरह को इंजीनियर नोबल इनाम याफ़्ता छो न हुजे, पर दिलि जो ऑपरेशन नथो करे सघे। शाइर शाइरी कंदो आहे, लेखक लिखंदो आहे, हावी ज़मीन आबाद कंदो आहे, उस्ताद पढ़ाईंदो आहे। पर असांजा अज़ीम ज़हन चवनि था त असां उन जी ॻाल्हि मञींदासीं जेको इहे सभु कमु करे ॾेखारे ऐं कम बि उहे जेकी 74 सालनि खां पाण कंदा पिया अचनि। न हासिलात खे सम्झी सघियासीं, न ई विञाइण खे तस्लीम करे सघियासीं। ऐं ॿिया उहे दोस्त जेके हक़ीक़तनि खे हवाला सम्झी वीडियोज़ मां कुझु सिखण बजाए सिर्फ़ु ॻाल्हियूं सम्झी इग्नोर कनि था। अहिड़नि माण्हुनि ते त मयार बजाई आहे, छो त इन्हनि खे नई तारीख़ में का दिलचस्पी आहे ऐं न वरी इल्म सां को लॻाओ। फ्री MP मिले थी त बसि कमेंट करे पंहिंजे ज़िंदा हुजण जो अहसासु ॾियारनि था। यादि रखो त कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि जंहिंजो तालुक़ु हक़ीक़त सां हूंदो आहे, दुनिया ते उन जो वजूद लाज़मी हूंदो आहे। पार्मेनाइडेस चवे थो त जेको कुझु चयो वञे थो या सोचियो वञे थो, इहो मुमकिन आहे त उहो हिते मौजूदु हुजे। यूनानियुनि न सिर्फ़ु असांखे सोचणु सेखारियो, बल्कि इहो बि सेखारियो त कीअं पंहिंजी सोच ते सोचणु घुर्जे। सवाल करणु, जवाबनि जी तलाश करणु इंसान जी फितरत में शामिल आहे, जंहिंजो अहसासु सजन खां हलंदो पियो अचे। ज़हन जी तब्दीली ई समाजी इनकलाब जो बुनियाद विझे थी ऐं ज़हन में रहे त इनकलाब को मंसूबो नाहे हूंदो, बल्कि ज़ुल्म, नाइंसाफ़ी ऐं बुख जो रद्द अमल हूंदो आहे। कंहिं बि क़िस्म जे इनकलाब लाइ ज़हनी तौर ते तयारु थियणु लाज़मी हूंदो आहे। ईअं थी नथो सघे त ज़हन गुलाम हुजनि ऐं तव्हां आज़ादी जा ख्वाब ॾिसंदा रहो। ज़हननि खे तब्दील करण लाइ हक़ीक़तनि खां आगाही ज़रूरी हूंदी आहे ऐं हक़ीक़तनि खां आगाही लाइ इहो ज़रूरी हूंदो आहे त तव्हां समाजी सचाइनि खे आम करे छॾियो। इलाज तॾहिं मुमकिन थी सघे थो जॾहिं मर्ज़ जी ख़बर हूंदी। शुगर जे मरीज़ खे सूर जी गोरी खाराइण खे इलाज नाहे चइबो, हिते बि इहो ई कमु आहे। तव्हांखे अंदाज़ो ई नाहे त जॾहिं ज़हन कंहिं शइ ते आमादा थी वञनि त दुनिया जी का बि ताक़त उन्हनि खे रोके नथी सघे। 1976 में जॾहिं आइलैंड जो शहर बेलफास्ट जंग जो मैदान बणियल हो, तॾहिं हिकिड़े वाक़िए में हुते हिकु औरत ऐं उन जा 3 ॿार मौत जो शिकार बणिजी विया। जंग जे माहौल में अहिड़ा वाक़ियात मामूल हूंदा आहिनि, पर उन वाक़े जे रद्द अमल पूरे आयरलैंड खे बदिलाए छॾियो। उन वाक़े खां पोइ पहिरियों दफ़ो उते जा माण्हू सियासी ऐं मज़हबी अक़ीदनि खां आज़ादी सोचणु लॻा। आवाम पंहिंजे हक़नि लाइ उथी ऐं पंहिंजा कानून ई बदिलाए छॾिया। मज़े जी ॻाल्हि, उन तहरीक जी शुरूआति हिकु आम घरेलू औरत रेडियो ऐं टेलीविज़न ज़रिए कई, जंहिंखे बाद में नोबल इनाम सां नवाज़ियो वियो। उन औरत जो नालो मैरिट कोरेगन हो। जेकॾहिं रेडियो टेलीविज़न ते उन जूं तहरीरूं ॿुधी उते जा माण्हू हवाला सम्झी नज़रअंदाज़ कंदा त अॼु उहे बि असां वांगुरु बसि एहतजाज करे पंहिंजे पाण खे दिलासा ॾियण में पूरा हुजनि। यादि रखो त ज़िंदगी सिर्फ़ु हिकु दफ़ो जीअण लाइ मिलंदी आहे। जेकॾहिं तव्हां इन्हनि हालतुनि में ख़ुशि आहियो त पोइ अलॻि ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं न त उन्हनि माण्हुनि जो आवाज़ बणिजी वञो जिन्हनि खे ताक़त जे बुनियाद ते जहालत जी ऊंधा में रखी गुलाम बणाए हुक्मरानी खे राइज कयो वियो आहे। हिम्मत, गैरत ऐं मक़सदनि जा महाज़ जोड़े पंहिंजी धरती सां वफ़ा कयो। पंहिंजे अबोज माण्हुनि जो सहारो बणिजी क़ौम खे जीआरे हलो, छो त मिट्टी में दफ़न थियण लाइ सिर्फ़ु मरणो पवे थो, पर किरदार खे ज़िंदा रखण लाइ कुझु करणो पवे थो।